सिंध जी सियासी तबाही समन जे ज़वाल सां शुरू थी चुकी हुई। सिंध में जॾहिं ॼाम निज़ामुद्दीन साम्हूं हुकूमत करे रहियो हो त कंधार जे हुक्मरान शाहबेग अरगून सिंध खे ख़ुशहाल ॾिसी पंहिंजे ख़ुश्क चपनि ते ज़बान फेराईंदे 1507 ईस्वीअ में पंहिंजे भाउ सुल्तान मोहम्मद अरगून जे सिपह सालारी में वॾो लश्कर सिंध जे सरहदी शहर सिबिय ते चाढ़ियो माणे। तॾहिं सिंध जो मशहूर हुक्मरान ॼाम नंदो उर्फ ॼाम निज़ामुद्दीन जी साथी ऐं मुल्क जे सूरह दौलह दरिया ख़ान हिन चंगेज़ी लश्कर खे भॼाए कढियो। हिन मराके में अरगुननि जी शिकस्त सुल्तान अरगून जे क़त्ल सां थी। शाहबेग अरगून जे सिंध खे फतह करण जी ख़्वाहिश पूरी थी न सघी। शाहबेग अरगून केतिरा ई दफ़ा कंधार ते राॼ कयो हो ऐं केतिरा ई दफ़ा गादीअ तां लथो हो। हालतनि उन वक़्तु फेरो खाधो जॾहिं ॼाम निज़ामुद्दीन वफ़ात कई ऐं तख़्त ते संदसि नाहिल पुटु ॼाम फिरोज़ वेठो। हू हिकु त नातजुर्बेगार हो ऐं उमिरि में उल्हड़ हुजण सां गॾु तमामु घणो अयाश हो। संदसि दौर में मुल्क खां ॿाहिरि त ठहियो, अंदरूनी तौर बि खाना जंगी सिविल वार जहिड़ियूं हालतूं थी वियूं हुयूं। अहिड़े हालात में दरिया ख़ान जहिड़ो संदसि पुराणो ख़ानदानी साथी बि खेनि छॾे चुको हो ऐं ॿिए तरफ़ ॼाम सलाहुद्दीन नाले संदसि हिकु अज़ीज़ तख़्त जो दावेदार बणियो वेठो। सिंध खां ॿाहिरि मुल्की हालात तेज़ी सां बदिलजी चुका हुआ। मुग़ल बादशाह बाबर काबिल में पेर मज़बूत करण खां पोइ कंधार खे फतह करे उतां जे हुक्मरान शाहबेग अरगून खे कंधार छॾण ते मजबूर कयो। अहिड़नि हालतनि में शाहबेग अरगून जी नज़र सिंध ते रही। उन वक़्तु हिन सिंध जे हालतनि मां भरपूर फ़ाइदो वठंदे 1521 ईस्वीअ में मुग़ल तुर्खाननि ऐं बलोचनि जी मदद सां सिंध ते सख़्तु हमिलो कयो। मुल्क जी बका लाइ दौलत दरिया ख़ान ऐं संदसि औलाद शिकायतूं विसारे हिन जंग में धारियुनि जो मुक़ाबिलो कयो ऐं शहादत जो जाम पीतो। अहिड़ी तरह ॼाम फिरोज़ अरगून जी बैयत क़बूल कई ऐं ठठे जी गादी अरगूननि जे हवाले करे छॾी। अरगून जे लश्कर सिंध जे अवाम सां इंतिहाई बदसलूक कयो, अमुन जे वस्तीअ खे मक़तल में तब्दील करे छॾियो ऐं क़त्ल गारत लुटमार संदसि मशहूर हो। शाहबेग अरगून सिंध जी हुकूमत बचाइण लाइ काबुल जे मुग़ल हुक्मरान बाबर मुग़ल सां सुठनि तालुकात रखण जी कोशिश कई, छो जो खेसि ख़ौफ़ हो त बादशाह खेसि सिंध जी हुकूमत बि न बख़्शंदो। हिन अरगून हुक्मरान फतह जे 4 सालनि खां पोइ वफ़ात कई। अहिड़ी तरह संदसि जानशीन शाह हसन अरगून हुकूमत जूं वाॻूं संभाली। ही पीउ खां वधीक ज़ालिम जाबिर हो। हिन पिणु मुग़ल सां सुठनि तालुकात रखण जी कोशिश कई। हिन खे जॾहिं बाबर जे हिंदुस्तान में अचण जी ख़बर मिली त जल्दी खेसि तोहफ़ा मोकिलण शुरू कया। एसी ताईं जो जुमे जी निमाज़ जे ख़ुतबे में बाबर जो नालो पढ़ंदो हो। हिन दौर में सिंध ते कहर तॾहिं टुटो जॾहिं शाह हसन जे ॾींहं में 1541 ईस्वी में दिल्लीअ जे मुग़ल बादशाह हिमायूं बंगाल जे हाकिम शेरशाह सूरीअ खां शिकस्त खाई 2 लख लश्कर समेत सिंध अची निकितो। हिमायूं बादशाह 2 सालनि खां मथे सिंध में रहियो। हिन अवल सेवण ते हमिलो कयो पर मिर्ज़ा शाह हसन सां मुक़ाबिलो कयो ऐं आख़िर हिमायूं सिंध रस्ते कंधार ॾांहुं निकिरी वियो। शाह हसन खे सफ़र जा सभु असबाब मुहैया करे ॾिना। सिंध में 1542 ईस्वी में उमरकोट में हिमायूं खे अकबर पुटु ॼायो, जेको हिंदुस्तान जे मुग़ल सल्तनत जो सभ खां वॾो शहनशाह अकबर आज़म जे नाले सां मशहूर थियो। शाह हसन अरगून डिघे दौर हुकूमत खां पोइ 1555 ईस्वी में बिना औलाद जे वफ़ात कई ऐं सिंध तुर्खान नवाबनि जे हथ चढ़ी वई।